असांजे बर्रे सगीर जो कामिल वली हजरत गौसल आलमीन गौस बहावल हक मुल्तान वारो सभई जो रहमतुल्लाह अलैह वडो वली आ, सहरवर्दी तरीके जो बुजुर्ग आ। उन जे खिदमत में हिकिड़ो शख्स आयो आ, अर्ज कई कुर्बान वञा मां तव्हांजो नालो ॿुधो आ, अवां वॾा ख़ुदा जा वली आहियो, साले आहियो, मां चाहियां थो त जेकर अवां जो मुरीद थिया महिरबानी करे मूंखे पंहिंजे तरीक़े में शामिल कयो। हजरत गौस बहावल हक मुल्तान वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था बाबा हली आ, अल्लाह वारनि जो दर त खुलियो पियो आहे न बा, तो अचण जी देर आहे, ख़ुदा वारनि जे हथ ते रुगो हथ रख बेड़ा ई पा। हजरत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह के जेके भला मुरीद को थींदुसि अॻ में हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, अदा शर्त त मां पीर कयां, तूं वरी मुरीद कहिड़ा शर्त थो करी? शर्त त पीर साहब रखे न बा, त मां तोखे मुरीद कंदुसि, पर हिन शर्त सां मुरीद तो चइसई न तो वारा शर्त न खपनि, मूं वारो शर्त खपे। वरी बाबा तुंहिंजो कहिड़ो शर्त आहे? हे क़िबला ॻाल्हि ॿुध, मां मुरीद थींदोसां पर मां आहियां चोर, चोरी मूंखां छॾी कान थी वई, जे वणई त मुरीद कर, जे वणई त जवाब ॾे त मां सवेर पंध सां ख़ैर जो कोठ पहुचां। अल्लाह जे वली दिल में सोचो शिकार फाथो आ, जेकॾहिं शिकार खे छॾे ॾियूं त क़यामत में अल्लाह मूंखां पुछंदो, हाणे शिकार खे अहिड़े अटकल सां फासायां, अहिड़ो चओ खुंबियो थी फासे जो वरी जान छॾाए न सघे। ख़ुदा जा वली हकीम आहिनि बाबा, हकीम अहिड़ा हकीम आहिनि जो उन्हनि जी सोहबत ऐं हिकमत अहिड़ी त कम वारी आहे जो अल्लाह वारे जे सोहबत में जेको आयो बदबख्त आहे त नेक वक़्तु थी वेंदो, निभागो आहे त भाग वारो थी वेंदो, जहन्नमी आहे त जन्नती बणिजी वेंदो, बदकिस्मत आहे त नेक क़िस्मत बणिजी वेंदो। शर्त रुगो आहे त अल्लाह वारनि वटि अचे। हज़रत मौलाना फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त हर के ख्वाह दे हम नशीनी बाखुदा गो नशीन दे दर हुजूरे औलिया। साईं फरमाइनि था त जंहिंखे दिल में शौक़ आहे, जंहिंखे दिल में तमन्ना आहे त मां अल्लाह पाक जे दरगाह में वञी वेहा, अल्लाह सां वञी कचारी कया, उन खे चओ त रब बेमिसाल आहे, तूं रब खे ॾिसी कोन थो सघीं, बाक़ी हिकिड़ो कमु कर, अल्लाह वारनि वटि वञ, अल्लाह वारनि वटि वए माना अल्लाह वटि वए। अल्लाह वारनि जी जंहिंखे सोबत नसीब थी त जा बेड़ा ई पार। छो? मौलाना रूमी तो फरमाए यक ज़मानो सोहबत बा औलिया, अरे बेहतर से सब साल तात बेरिया, 100 साल बेरिया इबादत कर, गार में वेही, चुर में वेही, अकेलो वेही, माण्हुनि जे ॾेखारे खां सवा अल्लाह अल्लाह 100 साल कर, इहो बि भलो कमु आहे। पर जेके ख़ुदा जे वलीअ जी कचहरीअ में हिकिड़ी घड़ी वेठे, उहा हिकिड़ी घड़ी ख़ुदा जे वलीअ जे सोबत वारी 100 साल खां भली आहे। छो त 100 साल वारी इबादत ख़ुदा जी मर्ज़ी आहे, क़बूल करई अलाए न करई ख़ुदा जी मर्ज़ी आहे। पर अल्लाह वारे जो कमु कहिड़ो हूंदो आहे जो हिकिड़ो हथ तुंहिंजे बाह में विझंदो आहे, ॿिए हथ सां तोखे अल्लाह वटि पुॼाए छॾींदो आहे। अल्लाह वारे जो कमु इहो हूंदो आहे जो बाने खे हिकिड़े सेकंड में ख़ुदा सां मिलाईंदो आहे, ख़ुदा वटि पहुचाईंदो आहे। अल्लाह वारे जो कमु इहो हूंदो आहे जो विछड़ियल बाना रब करीम जा, रब सां बाना ख़ुदा जा मिलाईंदा आहिनि अल्लाह वारा। त हज़रत गौसल आलमीन सभई तो रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाणे चोर त आयो आहे, मुरीद थियण आयो आहे, हाणे हिन खे चवां त बाबा न न चोरी त हराम आहे, चोरी छॾ, चोरी न कजां, मुंहिंजो मुरीद पहुचजां, त मुरीद थींदो ई कोन, मुरीद थींदो कोन त वेझो कोन ईंदो, वेझो कोन ईंदो त सबक कोन वठंदो, सबक कोन वठंदो त फ़ाइदो कोन थींदुसि। हाली फ़िलहाल हिन खे चूड़ विझूं था पिया, पोइ चूड़ पवंदी वेंदी इंशाअल्लाह ताला पाण ई भलो थींदो। अल्लाह वारनि जो इलाज ई अजीब क़िस्म जो। हज़रत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह फरमायो बाबा तोखे इजाज़त आहे चोरी वञी कजां, मुरीद थी मुंहिंजो, हाणे तो शर्त रखियो आहे त चोरीअ खां मूंखे न रोकजां, मुंहिंजो बि बड़ा हिकिड़ो शर्त आहे,
मां तोखे चोरी खां कोन थो जलिया, वञ वञी चोरी कर। मुरीद मां जो थी पर चोरी भली वरी कर, पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे जे क़िबला भला चओ कहिड़ो शर्त आहे। अल्लाह जो वली फरमाए थो शर्त मुंहिंजो इहो आहे त 5 वक्त नमाज पढ़जा, ॻोठ में हुजे, झंग में हुजे, सफ़र में हुजे, बनीअ में हुजे, नमाज न छॾिजा, पर नमाज सां गॾु आज़ान बि चइजा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अकेलो आहे त बि आज़ान चइजा, झंग में आहे त बि आज़ान चइजा, सफ़र में आहीं त बि आज़ान चइजा। आज़ान चवण खां पोइ नमाज पढ़जा, पोइ तोखे चोरीअ जी बि इजाज़त आहे। मां तोखे पंहिंजो मुरीद बणाया थो पियो, हुन वाइदो कयो अल्लाह जा वली तो चोरीअ जी इजाज़त ॾिनी आहे। मूंखे ॻाल्हि क़बूल आहे, मां नमाज 5 वक्त पढ़ंदुसि, साईं 5 ई वक्त आज़ान बि ॾींदुसि। अॼुकल्ह जो मौलवी हुजे हा न साईं, असां जहिड़ो कुझु हेमड़ा निभागा, वरी तूं चोरी कने, तोखे चोरी जी मोकल कान्हे। मदरसे में पढ़े त पढ़, चोरी जी मोकल कोन ॾींदासीं। भला मुरीद थिए त थी, चोरी जी मोकल वरी तोखे कीअं ॾींदासीं? अदा ख़ुदा जे वलीअ खे ख़बर आहे त मां हिनखे कहिड़े नमूने सां सोहबत में आणियां थो। हिनखे ख़ुदा जे वली इजाज़त ॾिनी, ही हलियो हुयो पंहिंजे कमकार खे लॻो वञी। हाणे जिथे बि हिनखे टाइम मिले पियो, नमाज़ बि पढ़े पियो, बांग बि ॾे पियो, पर रसो हथ में ग़रीबनि जा घर बि लोटींदो अचे। अॼु हुनजी बकरी कयईं, हुनजो ढगो कयईं, तव्हां छा चवंदा हो? कट मस्त। छा चवंदा हो साईं? ॾाढे त चओ भाउ, तव्हां त कोन आहियो, तव्हां त सभु निमाज़ी आहियो, पर चवंदा छा आहियो? साईं फलाणो कट मस्त आहे। अरे कीअं? चइसि अकेलो राति जो वञी घर खे खाट वणंदो। ॿियो जे अहिड़ो त कट मस्त आहे जो पुलिस मारे 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 अंधो करे छॾियुसि, मुछूं पटे तिरी कईसि, पर चोरी न बासे। इहो छा आहे? कट मस्त। छा आहे अदा? इहो कट मस्त या बेहया? ॾाढे त ॻाल्हायो है पोइ मुस्लमान तुंहिंजे हाल ते। पीर साईं कोट धणी सभु जो रहमतुल्लाह अलैह खान हिकिड़ो माण्हू पुछे थो, क़िबला बहादुर छाखे चइजे, कट मस्त छाखे चइजे, दिलेर छाखे चइजे? पाण फरमाइनि था तव्हां ॾसियो। जे क़िबला असां त हुनखे बहादुर चवंदा आहियूं जेको राति जो अकेलो सफ़र करे, ॿोरी 2.5 मणी पाण खणी वञे, राति जो काठियुनि जी भरी झंग मां करे अचे, अकेलो झंग में वञे, अकेलो अचे, इनखे असां बहादुर चवंदा आहियूं। पाण फरमाइनि था तव्हां इनखे बहादुर चवंदा आहियो, पर मां इनखे बहादुर कोन थो चवां। मूंखां जेकॾहिं पुछणो अथव त बहादुर उनजो नालो आहे जो सियारे जी राति हुजे, दिल्ली जो थधो पाणी हुजे, हुन सां वुज़ू करे तहज्जुद जी नमाज़ पढ़े। बहादुर उन शख्स जो नालो आहे जो सिधे सियारे में थधे पाणीअ सां वुज़ू करे तहज्जुद अदा करे। असां वटि उनखे कट मस्त तॾहिं जेको पाव मिर्चनि जो पुलिस विझे सभु चोरी न बासे। हा या न? अॻे मिर्चुनि जो रवाज हो, हाणे मिर्च थी आहिनि महांगा, 80 रुपया किलो आहे। पुलिस बि ॾाही थी वई आहे, चवे थी मिर्चूं केरु ज़ाया करे 2 रुपए जी बर्फ़ वठी अचो त विझूं। नाराज़ त कोन था थियो न? मूंखे पक्का त हिते सभु निमाज़ी आहियो, चोर को बि कोन्हे, न त चवे हा मुला बि ॾिसी रहंदो सां। पर हाणे मुंहिंजो ॻोठु हिते मुंहिंजी चोरी कंदो कहिड़ी? मूं वटि प्यार रुगो किताब ऐं क़ुरान 2 खटूं पयूं आहिनि, ॿियो छा खणंदो? बाक़ी मूं वारे ॻोठु पहुतो त पोइ मां बि ॾिसी रहंदो सां। सलाद बुलंदा सलाद बुलंदा हुआ। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हमराह वरी चोरी खे लॻो, ॻाल्हि यादि आहे विसरी वई। ओ गौसल आलमीन जो मुरीद वरी चोरी खे लॻो। हफ़्तो गुज़री वियो, दिलि में सोचई त मुर्शिद बाबा जो मिलियो आहे, मुरीद बि थियो आहे, साईं चोरी जी बि मोकल छॾी आहे। पर हाणे जॾहिं मुर्शिद भलो मिलियो आहे ऐं चोरीअ जी मोकल बि मिली आहे, हाणे छो न चोरी कंहिं तमामु वॾे घर जी कंहिं जंहिंमें घणो खज़ानो मिले। इहो इरादो करे हिकिड़े बादशाह जे वञी महलात खे खाटो। रात जो टाइम आहे, महल बादशाह जो भगई भञी हुन मां पेटियूं कढई, हीरा मोती जवाहर सभु ॿाहिरि कढी तयार करे हाणे पेटियुनि ॿधण जे लाइ हाणे भॼण जी नियत पियो करे। अञा जो खणी ॿाहिरि निहारे त सुबुह जी बाख फुटी वई आहे, आज़ान जो बि टाइम थी वियो आहे, त नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे। बादशाह सलाम जेको पंहिंजे बिस्तरे ते आरामी आहे, बादशाह खे सालनि खां वठी करे दिलि में इरादो हो त कंहिं अल्लाह जे वलीअ जी ज़ियारत कयां, रब करीम मूंखे को ख़ुदा जो वली मिलाए, अहिड़ो त अल्लाह जो वली मिलाए
जो अल्लाह जे वलीअ जी दुआ थींदी वञे मुंहिंजा बेड़ा ई पार थींदा वञनि। बादशाह बि ख़ुदा जे तलब में आ, अल्लाह खे ॻोल्हण जे तलब में आ। हिन हमरा जो बाख पुटी ॾिसी आहे, हिनखे पंहिंजे मुर्शिद जो कौल यादि अची वियो। मुर्शिद छा चयो त बांग बि ॾिजां, नमाज़ बि पढ़जां। दिल में सोचे हाणे माशा अल्लाह बांग त ॾियूं था, नमाज़ त पढ़ूं था, पोइ ॾिठो वेंदो। उते माल पियो आहे, उते पेटियूं पयूं आहिनि, उते खाट लॻो पियो आहे। वुज़ू करे काबे पाक ॾे मुंहुं करे बादशाह जे महल में पोए पासे बि बांग थो ॾे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान जो ॾिनई, चौकीदार बादशाह जा फिरिया के, हुननि जो ही कहिड़ो ओपरो आवाज़ आहे। अञा जो निहानत बादशाह जो खाट बि लॻो पियो आहे, पेटियूं बि निकिरियूं पियूं आहिनि। आज़ान ख़तम करे हमरा नमाज़ में पोती विछा नमाज़ पढ़ी रहियो। ॿ माण्हू मथां बीठा, ॿ माण्हू बादशाह ॾे भॼी विया। बादशाह खे चऊं साईं हिकिड़ो चोर आहे, पर अजीब चोर आहे, तुंहिंजो खज़ानो खाट राणी कढियो अथई, पेटियूं सोन जूं मोतियुनि जूं हीरनि जूं जवाहरनि जूं उहे बि ॿाहिरि कढियो वेठो आहे। ऐं वरी ख़ैर जो बांग बि ॾिनी अथई ऐं पोती विछाए निमाज़ बि बीठो थो पढ़े। बादशाह सलामत खे उन निमाज़ जी बरकत, बांग जी बरकत, उन अल्लाह जे वलीअ जे फैज़ ऐं महिरबानीअ जे करे दिल में ख़्याल पैदा थियो। चौकीदार खे चई हो चोर न आहे। छा चई हो? चोर न आहे। अड़े साईं खाट लॻो पियो आहे, पेटियूं निकितियूं पयूं आहिनि, हिते भॻी पई आहे। बादशाह सलामत थो चए चोर आयो हो, पर चोरी करे असांजो खज़ानो खयई पे। इन अल्लाह जे वलीअ खे ख़ुदा मोकिलियो आहे, अल्लाह जे वली असांजो खज़ानो बचायो आहे। हिन खे ॾिसी चोर भॼी वियो आहे। अल्लाह जो वली नमाज़ थो पढ़े, तंहिंजे करे मतां हिन जी बेअदबी कई अथव। मूंखे हिन वटि वठी हलो, मां हिन जी ज़ियारत थो कयां। मतां हिन खे घटि वधि ॻाल्हायो अथव। बादशाह सलामत हली आयो आहे, चोर नमाज़ में बीठो आहे। बादशाह गोॾा बनी हुनजे हाॾो वेठो। चोर दिलि में सोचो त हाणे त मरी वियुसि, पर दिलि में सोचई त जेको गोॾा बनी वेठो आहे सो ॿधण कोन आयो आहे, पक अक़ीदत ऐं इरादे सां आयो आहे। दिलि में दुआ घुरी, ओ मुंहिंजा मौला मां त चोर आहियां, मां त खाट हणण वारो आहियां, पर हिन तुंहिंजे निमाज़ तुझे बाग जे सदके बादशाह मुंहिंजो अक़ीदतमंद थी अची वेठो आहे। ओ मुंहिंजा मौला मां हिते दिलि में आईंदा तौबा थो कयां, मूंखे गुनाहनि खां बचाइजां, वरी चोरी न कंदुसि। अल्लाह या रसूल अल्लाह, हथ चार ऐं मुंहिंजा मौला मां वाइदो थो कयां, आइंदा जे लाइ तौबा थो कयां। हे बादशाह मूं में सुठो इरादो रखी वेठो आहे, आहियां चोर पर मूंखे ही नेक थो भाए पियो। हाणे मुंहिंजा मौला मूं आइंदा तौबा कई, मूंखे हेदी हादी हिदायत नसीब फरमाजा। नमाज़ पूरी करे सलाम वराए थो, रब करीम साह जे रग खां बि वेझो आहे। ख़ुदा चोर जी बि दुआ ॿुधंदो आहे। उन वलीअ जी दुआ जो असर थियो। आयो चोर हो, नियत कई त बि चोर हो, सलाम वराए थो, तौबा ताइब थियो, ख़ुदा जी ज़ात हुनखे वली बणाए थो छॾे पियो। बादशाह हुनजे कदमनि ते किरी पियो आहे, मूंखे मुरीद बणा, मां तुंहिंजो मुरीद थो थियां। हिकु त तुंहिंजे करे मुंहिंजो खज़ानो बची पियो आहे, ॿियो वरी अल्लाह पाक मूंखे घर वेठे वली मिलायो आहे। दिल में चई त आहियां त चोर बदमाश, पर अल्लाह खणी मुंहिंजी लज रखी आहे। नतीजो इहो निकितो जो बादशाह हुनजो मुरीद थी पियो ऐं उहो शख़्स ख़ुदा जो वली बणिजी वियो ऐं आइंदा जे लाइ तौबा ताब थी करे हमेशह जे लाइ पको नमाज़ी बणिजी वियो। अब आया छाजी बरकत चओ आज़ान जी, छाजी बरकत चओ नमाज जी, नमाज जी बरकत, आज़ान जी बरकत। जो चोर खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात मरहे छॾियो, चोर जे मथां ख़ुदा जी ज़ात बाबरकात राज़ी थी वियो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां चोर त कोन आहियूं, मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, खणी गुनाहगार हूंदासीं। अल्लाह जी ज़ात इंशाअल्लाह ताला नमाज़ जे सदके असांजा तव्हांजा गुनाह बख़्शे।